पोयों चढ़ियल हो इहे बि चई आहे खैर इन छा लाइ पुछंदासीं ॻाल्हि कढिजी आहे तो में आया शरणी आया श्री राम कृपा आया भरोसे आया हाँ कृपा आया हाँ जीव भावे त्यों राखो स्वामी बस बस जीव राखो जो राखो स्वामी श्री राम श्री राम जे तोखे वणे ते मां रखी वठ साईं हा जीव भावे त्यों राखो स्वामी मार्ग गुरहे पठाया बस इहो रस्तो मूंखे गुरनि ॾिनो रस्तो मूंखे हा शरणागति अचो बसि प्रभु जी शरणागति अचो ऐं सभु कल्याण थींदो कंहिं महिल बि अहिड़ी रस्ते वेंदे कार में हो मोटर में हो अहिड़ी साम्हूं स्थिति अचे थी बसि अखियूं ॿुॾिजी वञनि विचलो त न थियो बसि अक्स मात्र उहा शइ बचाव में थी वञे अखर ॾिसो कंहिं कयो हुजे जेके गुरू वारा हूंदा हो सभु श्री राम हा महादुत्तर माया हिते हाणे भॻवानु खे ॿिटा रस्ता थींदा था वञनि न त हिकोटा रस्ता बि हुया भई नेठि केतिरो कंहिंजी कढ हलिबो बसि नेठि कढंदासीं अलाह साम्हूं गाॾी अची अड़े वियासीं न अहिड़ा मौक़ा न आया आहिनि पर न निकिरी वियासीं हर माना निकिरी वई अड़े श्री राम गुरू रक्षा करे हा महादुत्तर माया हे ॾुखी तरण वारी माया आहे दुतर दो माना ॾुखियो सो माना सुखियो बसि जनरल लफ़्ज़ आहे सो माना सुखियो दो माना ॾुखियो ॾुखी तरण वारी आहे हिकु हिकु वासना खे रोकणु हिकु हिकु वासना केॾो विनाश करे थो भॻवानु ॾिसो असांखे सबक़ु सेखारण जे लाइ हिन जीव खे हिकु हिकु वासना हले रावण खे हिकु ई वासना थी वञे छॾे परेश्वरी जी वासना जे करके सॼो सोना जो लंका जो कोट लख पुट सवा लख पोटा सॼी लंका हिकु विषय में नास करा करे असांखे संसार खे सबक़ु थो ॾिए हुन में केरु वेठो रावण में राम खां वधीक हुनजे भॻवानु शंकर जी पूजा कयल हुई हे विष्णु जा अवतार आहे राम वारा त विष्णु पाण शंकर जो शिष्य आहे हो सिर लाइ रखंदो भॻवान जे अॻियां रावण अरे ॻाल्हि आहे काल जंहिंजे खट ते पाए सां भॼन चवां बि चवां साईं बाबा चवंदा क्या मांगूं कुझु थियो न रहाई देखत नैन चलो जग जाई ओ लंका सा कोट सावन जहिड़ो लंका सा कोट समंदसी खाई असांखे ॼाण हुजे कोट जे बचाव जे लाइ खाई खे वॾो कयो वेंदो जेतिरी खाई ॿाहिरां पाणी जी वॾी हूंदी तेतिरो कोट जो बचाव थींदो जीअं घोड़ा जल्दी मथे चढ़ी न ईंदा केॾा हवाई घोड़ा हुजनि जेतिरी खाई हूंदी तीअं टप खाईंदा त जीअं अंदरि न अची करे पर पाणी में किरंदा वञनि न सम्झ में समुंड जेॾी खाई छाने में कोहन में समुंड लंका सा कोट समुंड सी खाई ते रावण की ख़बर न पाई हिकु लख पूत सवा लख नाती ते रावण धर दिया न बाती ॾे बाणारो न बचो हिन हिकिड़ो ॿारो थी आयो चवनि साईं लख पुट सवा लख पुट रावण जा बाबू हिन लाइ जवाबु मां वटि कोन्हे गुरू महाराज बाणी में लिखियो आहे बसि इहो जवाबु एतिरो आहे की मां जवाबु मां न ॾिसी सघियो कीअं पुट कीअं पोट चंद सूरज झांके कर ते रसोई चंद्रमा सूरज रावण जी रोटी पचाईंदा
बेसंतर वांके कपड़े धोई बेसंतर देवता असां अग्नि खे अग्नि स्त्रीलिंग शब्द चईंदा आहियूं अगन देवता पुरुष हा बेसंतर माना अग्नि बेसंतर वांके बेसंतर उनजा कपिड़ा धोईंदो अगन देव उनजा कपिड़ा धोईंदो गुरमत राम नाम समाई गुरमत राम नाम समाई अस्थिर रहे न कतहु जाए कत कबीर सुनोरे लोई लोई मीन्स लोक लोई मीन्स लोक कोई शब्द री लोई और रे लोई लोक री लोई लोई जे प्रति शब्द पोइ साॻियो आहे राम नाम बिन मुक़त न होई असांजा जैन आर्य समाजी सत्या प्रकाश में अटकियल आहिनि जेकी आहे सत्या प्रकाश आहे जीअं असांजा कबीर पंथी कबीर बीजक ग्रंथ आहे उन में उते अटकियल आहिनि हाणे उन में कोई बि निशान कोन्हे कबीर साहिब जी शादी जो कोई बि कबीर पंथी शादी कयल हुनखे मञण लाइ तयारु न आहे असां में कथाऊं खणंदा हुआ न सम्झो बसि मां हिकिड़ो चइनि ॾिनो श्री राम राम नाम बिन मुक़त न होई क्या मांगो कुछ थिर न रहाई घर पुराण में आहे वीचार ॻाल्हियूं त मरण महिल इहा शइ ईंदी पोइ जेके पाप कयासीं असां त राम राम करे ॻाल्हाए त सही अड़े उहो पंहिंजे जीव जी दिशा में आहे उहो पापनि जे साम्हूं अचनि था पिया माफ़ी माफ़ी ॿियो मां कुटुंब सॼो पाण छॾे न मूंखे ॿूटण खां पोइ हे चार ॻाल्हियूं जे साम्हूं उन महिल अचनि राम राम क्या मांगो कुझु थिर न रहाई देखत नैन चलियो जग जाए कबीर साहिब साहिब चवनि था हा हा महादुतर माया महादुतर दुतर बसि मां चयो न काबिला वासना जो साॼो समान जड़ माया चेतन माया बसि राम राम ॿुधो अथव न जन संसार जो विनाश ज़र ज़मीन जोए जेको विनाश थींदो संसार जो हिते थी रहियो आहे न जवाबु नथो अचे तजुर्बो न थियल आहे अञा थींदो टई सज़ा ध्यानु कंदड़ आहिनि इन को बचायूं कामिनी कंचन कीर्ति रामकृष्ण परमहंस चयो संतनी को बचे ये टई के ईंदड़ आहिनि कामिनी बि कंचन बि कीर्ति बि यश यश तुंहिंजो थियो अॼु पोइ सां रस टुकराए वञनि टोट था रखिया आहिनि अड़े कटौती 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 साम्हूं जेको पंहिंजी नेकी ॿुधे थो टुकड़ा टुकड़ा करे थो पंहिंजी नेकी खे अॻिते न हलंदी सदाई पिया तुंहिंजा भॼन ठहनि चाहे मुंहिंजा पुटनि जा हुजनि ॿियनि जा हुजनि या असांजा हुजनि भुलिया कान पिया ॾाढी तव्हां असांजे ॿाहिरनि जी सिफ़त ॿुधायो तव्हां गुण असांजा ॾिठा आहिनि संतनि जा साम्हूं कुझु बि न चवणो न पंहिंजे कार्यनि जी तारीफ़ करिणो आहे त हे कार्य असांजा हलनि था न गुणनि जो ॿई बि न थियल आहे कुआरे वांगुरु पंहिंजी नेकी खे कटे रहियो आहे ॾाढी भुल था कयूं असां जेके शब्द था ठाहिनि पिया मूर्तियूं हे हो सभु विद्या कान्हे अंधारो राम राम भाई चंदीराम साहब भजन ॻाइण वेठा लड़के साहब थले ते साईं कंवरराम कोठे तो ॾाकण में लाइन था हिकिड़ो भजन ठाहियो भाई चंदीराम पोइ तुक में दोलूमल असांजो ईंदो दरबारनि जो ॻाल्हि ॿुधाईंदो साॻियो रूप धरे धरतीअ ते
आयो कंवरराम साईं जी बसि थोरा ई ॾाका हुया पहुची वियो अरे छा थो करे मामा चल धूड़ बि न आयो और चयूं त साॻियो रूप धरिया हे छा कई मामा राम असां ख़ुशि थी वञे हे रूप धारिया मां ॿुधो थो न हिकु भेरो मुंहिंजो ॿुधो आहे हे ईअं न आहे त हाणे हिकु ॻाल्हायोसीं पोइ ॿियो ॻाल्हायोसीं नेताजी त केरु न आहे बाबू कंहिंखे बि संत सां हे शिव जो रूप आहे हिन जो रूप आहे हिन जो रूप आहे छा उॾारींदो छा कंदो छा थींदो अड़े गुण सभु प्रभु जा आहिनि गुणनि जे करे माण्हू शोभामान थिए थो उनजा गुण ॻायो संत जा संत में दया केतिरी हुई सहन केतिरो हुयो खिम्या केतिरी हुई दान केतिरो हो त्याग केतिरो हो न सम्झियो उन गुणनि मां असांखे शोभा पवंदी न शिव जो रूप हुजे मथे ब्रह्मा हुजे देश सम्झाए श्री राम ख़ुदा तूं परवर आहे बसि उहो छा था चवनि संत कहिड़ी रहणी करणी करे आहे रहणी कहिड़ी करे आहे कहाणी छा करे आहे ओॾे ध्यानु कोन्हे बसि तूं असांजो रब आहे बाबा दान पुञ कयो दुख घटिजनि से असांजे भेटा ते साईं तूं दुख लाइ हिन लाइ उपदेश असां इहो इन लाइ ॾियूं था सम्झ में नथो अचे कानो कानो फोन थो अचे भई मां चयो बाबा पुणदान सुठो आहे चवनि असां अहिड़ी स्थिति न आहे साईं पोइ वाणी माण्हू उते बीठल आहे भई माण्हू महिल धर्म ख़राबु आहे ॿिनि टिनि ईअं उल्टो सम्झी वेंदो आहे न असां अहिड़ी स्थिति न आहे अड़े असां चऊं छा था तव्हां सम्झो छा थो तूं हा पुट हा महादुतर माया महादुतर माया जैसे पवन झुलाया भाई चेतनराम साहब सदाईं संत यादि अचनि चऊं बाबा हू साहबनि पारसबाग में संतनि लिखियो हीअ प्रभु जी माया महापरबल आहे छा परबल माना वॾे ज़ोर वारी परबल माना वॾे ज़ोर वारी महापरबल माया हा माया महापरबल आहे परमात्मा जी हिन खां बचण जे लाइ एकमात्र उपाय आहे संत जे साए हेठि रहणो साए मन जेके मुंहिंजा वचन आहिनि असां मन खे उन्हनि वचननि ते हलायूं बचाव आहे ॿियो कोई बचाव कोन्हे सम्झियासीं श्री राम श्री राम हा बसि उहो ई संत साए में रहूं हा महादुतर माया जैसे पवन झुलाया ओहो ख़्याल ईअं उथनि था जो भॻवान गीता में चयो अर्जुन खे अर्जुन हे मन पवन खां तेज़ आहे हवा खां तेज़ आहे स्वामी साहिब चयो वञे न मन ॻाढ़ो कारो कमरो जंहिंजो माउ न पीउ को न को देश वतन क्षण में करे ख़्याल सां चई लोक गमन कॾहिं पिनी थिए परशन कॾहिं रोए राज में परशन कॾहिं रोए राज में पवन को तेज़ आहे चई पवन को तेज़ आहे तव्हांजो आख़िर कीअं रोकिजे चई वैराग ऐं अभ्यास सां रस्ता ई ॿुधाए संसार को वैराग वैराग माना घर छॾण न ख़ुलासो कयां न यादि कंदो त वय मीन्स रहत वॾो तव्हांजो भउ लही पवंदो बाबो विराग खां सवाइ विवेक न खोलंदो तव्हां असांजो छा सम्झियो हे जेको असांखे विवेक ख़ुदा ॾिनो आहे न उहो ॿिए खे ॾिसण लाइ ॾिनो आहे पाण खे किथे था ॾिसूं जॾहिं तोखे प्रभु जी कृपा तॾहिं सम्झां जॾहिं तोखे पंहिंजा आइब नज़र अचनि पंहिंजा पाप नज़र अचनि तॾहिं सम्झ जॾहिं प्रभु जी कृपा शुरू थी तॾहिं तोखे रोइणु शुरू थींदो खिलणु खसिजी वेंदो पियो बख़्शाईंदे अड़े मां छा थी वियो आहे मां छा करे रहियो आहियां
सम्झ में अचे थो? हल्को न वठो इन लफ़्ज़ खे, ये जीवन में ठपा न मिलंदा जल्दी। पर स्टडी करण लाइ संसार खे मन थियल आहे। कर्म जे दृष्टिकोण सां मथे न उथंदासीं, गंदो थी मरणो आहे। हे हीअं आहे, हे हीअं आहे, हिनखे सुञाणींदो, हिनखे सुञाणींदा, तोखे वधीक मां सुञाणींदो। छा थींदो? छा थींदो? ॾाढे गुण खणो असां। हा न करिणो, हे औजार जो संसार आहे, हिन खां भुलां थींदियूं ई थींदियूं। तूं कंहिंखे ॾिसंदे? भुलण अंदरि सबको अबुल गुरु करता, भुलण अंदरि सबको अबुल गुरु करता। केरु न भुलो आहे? हिन पतुत्रता स्त्रियुनि खे सम्झाइबो आहे। हथ जोड़े मां वेनती कयां, मुंहिंजूं भेनरूं, ब्रह्मा बि कई भेरा भुलो, विष्णु बि कई भेरा भुलो, मूंखे पुछो अचे शंकर बि भुलो, सभई भुला हुआ। हाणे थोरो ज़ाहिर कंदो वञा सभिनी खे, पर न स्त्री त न भुलियूं। लक्ष्मी पंहिंजे सत में रही, सरस्वती पंहिंजे सत में रही, पार्वती पंहिंजे सत में रही। सम्झो था? नई ॻाल्हि ॿुधाई न। पत्नी जे कॾहिं पए त पति कारे कारे ख़्याल थो करे, धूड़ पए मुंहं में, तूं पंहिंजी ख़ुशी छो थी वञे? तूं पंहिंजी ख़ुशी में रहो न। जाने में पए जंग जाने, तूं जीअं चवंदे हुनजी ख़ुशी में बाधा पइजी वेंदी न। इहे सॼा पूर्व ॾे त लेख आहिनि। केरु कंहिं सां मिले थो, केरु कंहिं सां ॻाल्हाए थो, या छोकिरी इन सां ई छोकिरे सां ॻाल्हाए थी, ॿिए सां नथी ॻाल्हाए। जवाबु ॾियो। इन ॻाल्हि में केतिरो खुलासो कजे? हेॾे अचो त हर समाधान आहे। असां ईअं वेठा बुफ़्ता रोटी खाईंदा, वरी तव्हां ख़ुदा तव्हांखे नज़र अचे न। संतनि ख़बर आ गया युग कहिड़ा गुज़रिया, आईंदा युग कहिड़ा थींदा। पुराण संत हे उहे सभु चाचा चई विया आहिनि। कहिड़ो युग हलियो थो? टे लोकनि जी जान रखूं था। हाणे हवा में थो ॻाल्हायां, चर्चो ॻाल्हायां थो। तव्हां ख़ुदा बांध काई ॾे करे अचो सही न, कंहिं विषय ते अचो न। उमिरि पूरी थी वई त ॻाल्हायूं था, न त ज़रूरत ई कान्हे। हुन का समस्या ई कान्हे न, भरिया पिया आहियूं समस्या सां। ॿिए खे चिंतासीं, कोई चिंता कान्हे। अड़े चिंता हा महादुत्तर माया धर्म में रहो। पति विर्त किथे लिखियल आहे? कंहिं धर्म ग्रंथ में स्त्री पतिव्रता लिखियल आहे न। पति खे विर्त में हुजणु घुरिजे या पंहिंजी जाइ आहे? लिखियल किथे आहे? सम्झ में अचे थो? राम राम। ऐं थोरे में घणो कुझु चई वियुमि। संभालियो जेके विया आहियो पाण खे, बसि तव्हां पंहिंजे पतिव्रत धर्म में रहो। करोड़ राणियूं बि शादी कयूं। खुलासो कयां थोरो ईअं, थोरी नंढ जा 10 राणियूं ॿिया आहिनि। 119 तेरियूं अख़बारूं लिखिजी आयो, पढ़ियो कंहिं? ज़ाला पहिरियों हेतिरा पुट औलाद थियसि, ऐं जॾहिं मूं वटि बि 100 ज़ाला हुयसि। हिकिड़े विदेश जो नालो खयो, लिखिजी आयो। अजीब लेख अचनि था। मां मतिलबु ते अचां। 10 स्त्रियुनि खे एट ए टाइम हुनजो समागम मिलियो पति जो। भॻवानु चाहे त एट ए टाइम 10 पुट पैदा थींदा न। सम्झो था? भॻवानु चाहे त एट ए टाइम संसार स्त्री जे करे, पर हिकु पति खे सां ॿिए सां बि थींदो त हिकिड़ो न। सम्झ में आयो? पति जे लाइ हिकु पत्नी आहे। राम राम राम। हा महादुत्तर माया जैसे पवन झुलाया। बस हवा। हा वैराग, वै मीन्स रहत, घुर्जनात माना ॿुधायां। हा हे लखनि टकनि सां बि न मिलंदो हे लफ़्ज़ जेके मां ॿुधाए रहियो आहियां। बहुत वठी वञे, वैराग जे लफ़्ज़ में बहुत वठी वञे। अड़े वै मीन्स रहत, राग मीन्स ख़ुशी। जेके इंद्रियुनि जूं ख़ुशियूं असां माणियूं था,
पण सहज वृत्ति गृहस्थ में रही करके इहो धारण करे जेकी मिले वाह वाह उन जे लाइ सुभाणे छिक ते जेकर वरी मां शइ खावां उहा शइ न थिए इन खे वैराग चइबो आहे। सम्झ में आयो? पर न मां साखी वेठो आहे हे स्त्रियूं पुरुष सभु खाइनि थियूं कंहिं पकड़ियो हुजे भई चांडू खे कहिड़ी शइ वणंदी आहे चई ॾेखारिनि मां चवनि जेके वेठियूं चई ॾेखारे मर्दो शेवादारी हे सभई जेके वेठा कृष्णलाल चए साईं खे हे ई वणंदो आहे। बाबा शब्द पोलिटिकल थिया पिया न तॾहिं न ॻाल्हायां थो मां। वह मीन्स रहत राग से ख़ुशी तूं ख़ुशी में हे संसार राग द्वेष में हले थो इहो वॾो कलेश आहे संसार खे हिन में ख़ुशि हिन में ना ख़ुशि हिन में ख़ुशि हिन में ना ख़ुशि शत्रु मित्रु बणाईंदा पिया विरती मन जितां उथे नथी भक्ति काथां बनंदी। हाँ वैराग और अभ्यास वैराग जेको गुरु रस्तो ॾिनो आहे बसि ओॾे तां वधंदा अचो वधंदा अचो वधंदा अचो पोइ पंहिंजो पाण घटिबो वेंदो न पासो। श्री राम कुर्बान वञा अड़े नोट कजांइ मां जेको ठपो चवंदो आहे अॼु कीअं यादि अचे थो शन साहिबु असां न नोट को पाए वरीराम साहिबु पुछो साईं असां तव्हांजे शरण आया आहियूं हे असांजो जेको हेॾो पासो हीअं गुज़रियल आहे वापारु कंदा कोटिया में हुतां जे मोटिया अचनि वसणराम जो नालो ॿुधो भई दर्शन कई वञो वलीराम साहिबु दर्शन करण जाया हा हा बसि को पूरो जो एॾो लेख हुयो जो उन महिल हजाम खां वार कूड़ायो ॿ ॾींहं रहिया फ़क़ीर ॿियो छा लाइ चवंदा तूं रहो या वञ मोटिया त भाई ॾाढो पुछंदो करमचंद वलराम हे वार छो कूड़ाया थी चई ॾाॾा तोखे वार ॾेई आवां हाणे चयो मूंखे कीअं वार ॾेई आवां ॾाॾा मां संत सचे जो चेलो थी आवां तुंहिंजो कुल तारे आवां जेकर मूंखे विसरियल आहे अॼु लाइ कीअं यादि आया त भाई वलराम साहिबु पुछियो साईं असां हे तव्हांजे शरण आया आहियूं हे पासो असांजो कीअं हटंदो चयो भाउ जॾहिं लड़े श्री राम फ़क़ीर वेठो न हुनमें सारियुनि जे में हा चई साईं त कैसे पढ़णु जेथो पट किथां लावण सारी पट हेॾे ॿिए पासे लॻाए पियो न केतिरो सोलो खण करमचंद काॾे भेड़ा वलीराम जो ॾाढो चवंदा तूं किथे बीठो आहे वरी करमचंद मां चयो करमचंद मां वलीराम साहिब जो ॾाढो चवां थो चूंगन जो 150 वरे जी ॻाल्हि आहे तूं काॾे बीठो आहे गढ़िया सिंह जो मुक्ताकार थियो तूं बेसमझा तूं छिके काॾे थो ॻाल्हि खे काॾे थो ॻाल्हायां मां वरी बि मौसूस नथो खणे तूं हरू भरू काॾे हलियो वएं तुंहिंजो करमचंद ॾे मुखी साहिबु हुया करमचंद तंहिंखां पोइ काशीराम पोइ रोचलदास पोइ राधाराम 4 मुखी थिया असां पने जॾहिं रोचलदास गुज़ारिया भाई ढेराराम पियो चए मां चयो भगत साहिब खे छा पियो साईं मूंखे रोचलदास गुज़ारियो चई भाई ढेरा लालनि जो मुड़ुसु सभु आहे बगल मुखी मुड़ुसनि जो मुड़ुसु हो हरे हरे श्री राम हा महादुतर माया जैसे पवन झुलाया सुन सुन ही डराया ओहो बुद्धि बुद्धि बहुत उथे छो भरतनाथ वैराग शतक पढ़ी वेठा हो भोगन त भोगन मां चाहियो त भोगन खे भोगियां थोरनि जनावर लाइ थोरी न पैदा थियनि पंहिंजे लाइ थियनि पर न वहीमम भोगन भोगन मूंखे भोगे छॾियो त जेके टपर रखिया आहिनि बाज़ारि में
असांखे छिकनि था न सॾकनि था असांखे भोॻियो उहो त अहिड़ा ई दुकान पिया हूंदा असां भोॻिजी करके मां चवंदो न ख़ुलासो संसार छा थो ॾिए संसार भोग आहे छा भोग में असां भोगण खां पोइ बीमार थींदासीं कमज़ोर थींदासीं ॿुढा थींदासीं पिछाड़ी मारींदा बि संसार ॾींदो छा आहे छा में ख़ुशि था पियो सम्झ में नथो अचे सत्संग में आया हो त कोई तर्क हुजे त ॿुधायो बाबो जेके भॻवान जा आसरे बीठा आहिनि जो दुनिया झुकाए वेठा आहिनि हा सुन सुन ही डराया भउ थो थिए हा साईं बाबूराम साहिब खे लेमन ॾियनि चई ये मीठे फल ज़हर भरे है ईअं बुख में निकिरनि मीठे फल हो भॻवानु गीता में चयो आहे रजोगुणी जेके पदार्थ आहिनि संसार जा या पहिरियों जेके तव्हां अमृत सूप लॻनि था पिछाड़ी उहो ज़हर रूप थींदो तव्हांखे दुख ॾींदा ऐं सतोगुणी में हलंदो तव्हां सुख ई सुख मिलंदो न पहिरियों ॾुख थींदो न ॾोढो साह खाईंदासीं पोइ दुख न ईंदा न सॼो भॻवानु त्रिगुणी माया त्रिगुणी खाधा त्रिगुणी ॿुधी सॼो 18 जा ख़ुलासो इन में थियो पियो असां वांदकाए ख़ुदा ॾे गीता पढ़ूं न राम हा सुन सुन ही डराया करोड़ो धर्म राया पंहिंजो साह वठंदो धर्म राह करोड़ो आहे ॾाढो कंहिंखे छॾण वारो न आहे राम राम ॾाढो पुटु शब्द ॿुधाए पिया ॾाढो ख़ुशि थियो सालनि खां पोइ ॿुधो आहे तोखे अॼु भॼन चयो असां सिंध जी सूखड़ी आहे ईअं न हा बेटा साहब पढ़ण तारे तूं पढ़ण माना पथर हा कन ॿोड़ी पाताल में पढ़ण तारे तूं पढ़ण माना पथर लफ़्ज़ ख़राबु न थिए न पढ़ण तारे तूं हा 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 श्री राम हा ग्रह अंधकू पाया ग्रह हे संसार अंधकू आहे अंधकू पाया ग्रह अंधकू पाया हा पावक सगराया ओ तृष्णा जी बाह जली रही आहे पावक माना अग्नि पावक माना सभु तृष्णा अग्नि में जली रहिया आहिनि वांदका ई कान्हे बाबा हे पंहिंजे स्वार्थ में वांदका ई कान्हे मां थोरो त हिन संकेत ॾेई हुयुमि हाणे जेके गिरस्त वांदा थिया वानप्रस्थी वॾी समाज खे शेवा जी ज़रूरत आहे भाई कुझु ॿाहिरि निकिरो कुझु ॿाहिरि अचो न श्री राम श्री राम हा हा अरे छा परमात्मा सभिनी को छॾाए रखंदो त पहिरियों छॾियो न तव्हां ॾिसो ॿुढो माण्हू घणो घर रहंदो सुठो न लॻंदो हा घणो कुझु पढ़े पियो असांजो चश्मे तयारु हेमरा साहिबु लिखियो आहे त थोरो हिते वेहे थी सभु ठीकु ठाक हुजे ॾिसो पाण सां मिलणु ईंदसि पिया न सलाह वठणु मिलणु हेॾे शेवा बि मौक़ो थींदुसि ऐं जेको रायो हूंदुसि उहो पाण ॾींदो पियो न थींदो तव्हां करे ॾिसो कुझु कहिड़ी पूजा वधी थी वञे अरे हा ग्रह अंधकू पाया पावक सगराया हा गही ओट साधाया बस आख़िरी में फतवा संत जी बि ओट पकड़ी श्री राम भागन सां मिलियो थे भागन सां संतन जो मेलो ॿुधी वठो वचन तूं ॿुधण जो थी वेलो भागन सां मिलियो थे संतन जो मेलो ॿुधी वठो वचन ॿुधण जो थी वेलो भागन सां बस टुक चवणी आहे भागन सां पहला जो सत्संग मिलियो थी पूरबल जनम जो भाग खुलियो भागन सां पहला चओ न चओ हा चओ पूरबल जनम चवण जो वॾो ॿियो भाउ अथव
खोलियो अथई वरी कोई न मिलंदो मोटी की न मिलंदो अहिड़ो हथु वेलो ॿुधी वठ वचन खां ॿुधण जो भाॻण सां भाई बलराम साहिबु कुर्बान घणा हणंदे हथ स्वामी साहिबु घणा हणंदे हथ बूढ़ खे ॿिनि थोकनि लाइ थोक माना पदार्थ हिकिड़ो सिमरन ॾींहड़ा ॿी साधन जी सथ माना साधना हिकु सिमरन कर ॿियो साधना कर शेवा करे वठ हिमत मिली वठ महबूब सां श्री राम पोखी थी त पोख आहे मुंद वेंदे चढ़ी मुंद वेंदे चढ़ी पाणी थींदो ई पोइ थो हा सड़ी थींदे सोक लुणंदो सारो लोक तूं सिकंदे हिकिड़े संग लाइ पोखी था वड़िया वेठा श्री राम हा जॾहिं ॾिनो तॾहिं खटियो मेड़ींदड़ मुठा ॾींदड़ से ॾिठा ॼण जा हंध हज़ूरनि अरे वाह वाह कुर्बान हा गई ओट साधाया संतनि जी ओट पकड़ी से बसि छॾणो न आहे साईं छॾणो न आहे तोखे बसि हा नानक हर ध्याया नानक हर ध्याया अब मैं पूरा पाया बसि गुरु मिलियो सदाईं नानक हरि खे ध्यायो साधन जे संग में बसि शेवा कयो वांदा न वियो जेके बि रहंदड़ आयो हिते आश्रम में हा हा हिते आश्रम में रहियल हो घर में माण्हू ख़्याल सां रहंदो आहे हेॾे होॾे वञिणो आहे धंधो आहे हे आहे जहिड़ो जहिड़ी शेवा कंदड़ आहे उहा उन शेवा खे वठनि पाण में वियूं त संतनि जी महिमा कयूं प्रभु जी महिमा कयूं श्री राम बाक़ी शेवा में हुजूं शेवा में बोल गुरु नानक देव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम शिव राम कृष्ण भगवान हर हर महादेव सनातन धर्म भारत मंडल बोल गुरु नानक सतगुरु साईं खोताराम सचे साईं सतराम पूज अमर शहे साईं नंदन सखी शान पूज मिठड़ी माता सर्व संतन महा सर्व संतन सागर बोले हर लाल कयो अॼु शुक्रवार आहे शुक्रवार जे ॾींहुं लाल साईं जो प्रगटाव थियो संसार में लाल साईं चई वियो थारू मल्हायो हा जॾहिं मालबोध पढ़ंदा हुआसीं हुन में छा लिखियलु हूंदो ॾींहं लिखियलु हूंदा आर्तवार सोमवार मंगलवार बुधवार वार माना ॾींहुं असां ॿुधर न बुधवार मंगलवार सोमवार आदितवार गुरुवार विस्पतवार माना गुरुवार देवता जो गुरु थियो आहे शुक्र दैतन जो गुरु थियो आहे शुक्रवार आख़िरी में छंछरवार ब्रैकेट में थारू सम्झो
थारू ब्रैकेट में थारू ठारू न थारू पाण ठारू हा चवंदा आहियूं हा थारू खे मल्हायो लाल साईं जो ख़ुदि हुकुम आहे फिर असां मल्हाईंदासीं शाम जो सुखमणी जो पाठ सां थींदो पंजड़ा बि ॻाइबा साहब साहब ॿ 2 साल खां अशोक लाल वारा जेके झूलेलाल मंडल हाणे त घर घर कराइनि था अरे वाह वाह मां हाणे इतिहास पढ़ां थो लॻे पियो न असांजे हर हिंदू में हर शहर में झूलेलाल जो मंदरु हुजणु घुरिजे बसि हुजणु घुरिजे हुन झूलेलाल जे मंदर में इहे 2 तस्वीरूं त ज़रूरु हुजनि असां नानक शाह विसारे छॾियो आहे नानक शाह असां सभिनी जो आहे हिकु साईं कंवरराम साहिबु हिकु नानक शाह इहे 2 तस्वीरूं झूलेलाल जे मंदर में हुजणु ई हुजणु घुरिजे बसि मंदरु झूलेलाल जो सम्झ में आयो लॻे थो जेके मां ॻाल्हायां हाणे मोती खे चयो पर झूलेलाल मंदर घणा आहिनि चई साईं मंदरु 40 मंदर थिया आहिनि झूलेलाल ते वधीक इहा कोशिशि कजांइ भगत साहिब जो फोटो हुजे केरु इनकार थींदो पोइ ख़्यालु आहे नानक शाह जो फोटो हुजे नानक शाह चलो सिखनि जो कोन्हे भाई श्री राम बाबा साईं रूप छॾियो आहे पाण खे श्री राम नानक जो जन चए नंगा बुखा कॾहिं न रहे सरदार नानक न इंक जंहिंमें अक्षर कोन्हे हिकु धरती ते केरु हुया भाई त हुया कोन संस्कार थिए त केरु हुया छा चइजे अरे मीरा चई ॾुकर पइजो आहे मारवाड़ में बीरा हल चई मां गिरधर खां पुछां अॻियो वई अरदास कयईं छिकिजी वई उन मूर्ति में अलुप थी वई पोइ टुकड़ो कपिड़े जो रहिजी वियो न त मीरा खे संस्कार थोरी न कयो राम कबीर साहिब इहे केरु हुया उनजी वाणी खे असां ॾिसूं जय सखी बाबा ॾिसी ख़ुशि थियूं सदा जी प्रभु तव्हांखे मोकिलियो